जी बिल्कुल सिविल अस्पताल हैदराबाद जी OPD गुज़िरियल 4 ॾींहंनि खां मुकमल तौर ते बंदि आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि खां जेके पेशेंट्स आहिनि जाम शोरो कोटड़ी उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ ज़िलनि खां जेके पेशेंट्स आहिनि उहे अचनि पिया हिते OPD मुकमल तौर ते बंदि आहे। हेल्थ वर्करनि पारां रिस्क अलाउंस न मिलण ख़िलाफ़ मुकमल तौर ते हिते बाइकाट करे छॾियो आहे। अचो त हिते जेके हिन जा अॻवान डॉक्टर आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त उन्हनि जो छा मुतालबो। दादा असांजो मुतालबो इहो आहे त रिस्क अलाउंस असांजो बंदि कयो वियो आहे ऐं काफ़ी डिमांड्स असांजूं पेंडिंग में हुयूं, उन्हनि जे करे असां एहतजाज कयो आहे। ऐं रिस्क अलाउंस जेको आहे हेल्थ रिस्क अलाउंस जे नाले सां हुयो उहो असां चवंदा त असांजो परमानेंट कयो वञे। बहुत सारी बीमारियां हैं, जब बहुत सारी बीमारियां हैं तो हमारा रिस्क अलाउंस क्यों बंद कर रही है मोहतरमा? क्यों हमारे जो प्रमोशन है वो नहीं दे रही? क्यों हेल्थ के लोगों को आप तंग कर रहे हो? ये आज जो पूरे सिंध का बाइकआउट है, ये पूरा सिंध जो सरापा एहतजाज है, ये हेल्थ मिनिस्टर और सेक्रेटरी हेल्थ की वजह से है। असां रिस्क अलाउंस जो मसलो आहे जेके इन्हनि बंदि कया आहिनि ऐं जेके आहिनि उन जे लाइ असां एहतजाज जे लाइ निकिता आहिनि। ॿियो असांजे प्रमोशन जो मसलो आहे, असां जेसि ताईं मुतालबो पूरो न थींदो असां एहतजाज ख़तमु न कंदासीं। हेल्थ मिनिस्टर जे साम्हूं रखिया पर हुन जी एजुकेशन ते असांखे अफ़सोस थो थिए जो हू असांजी नर्सिस शोबे खे जेको आहे हू मार्केट में बहुत मिलते हैं। असां इन अल्फाज जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं। छा मुतालबो आहे? साईं असांजा मुतालबा सर्विस स्ट्रक्चर आहे, टाइम स्केल आहे ऐं असांजो मुतालबो रिस्क अलाउंस जो आहे ऐं रिस्क अलाउंस ने अचानक ख़तमु करे छॾियऊं ऐं उनखां अलावा असीं रिस्क ते हिते आहियूं। तमामु असांजो अमलो जेको रिस्क ते आहे, असीं CM साहब खां त बिल्कुलु इहो मुतालबो कंदासीं त रिस्क अलाउंस जो ऑर्डर पंहिंजो वापसि वठो। अमीरनि खे छॾे ग़रीबनि खे ज़हर ॾेई मारे या गोली हणी मारे छॾे, न हुजनि न ग़रीब वीचारा एतिरो तड़पनि। जी बिल्कुलु हिते अवां आयल मरीज़नि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी ऐं डॉक्टरनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। डॉक्टरनि जो चवणु आहे त संदन मुतालबा तस्लीम कया वञनि ऐं मरीज़नि जो चवणु आहे त OPD जो जेको ही कारोबार आहे उहो जीअं हलाए वञे त संदन जेके ज़िंदगियूं आहिनि उहे बची सघनि। कैमरामैन शफ़ात नुआणी सां गॾु इमाम अली भलाई KT न्यूज़ हैदराबाद।